चांड्रोकिन जा चोर रुना मिड़ेई मोर काल भी कारूंझर ॾे ऊंदाहिन में उसरी आया चांड्रोकिन जा चोर छिरकी पयो छाछरो छिरकी पई छोर तोड़े टुकड़ा 10 कयाऊं ढालूं छालूं भोर अॼु बि मुंहिंजी आज़ादीअ ते दुनिया तुंहिंजा ज़ोर अॼु बि तुंहिंजी अखा उगरी मथां कींझर कोर काल बि कारूंझर ॾे रुना मिड़ई मोड़। हक़ मौजूद साथियो, आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे पारां तव्हां सभिनी खे भलीकार था करियूं हिन ऑनलाइन मुज़ाकिरे में। अॼोको ऑनलाइन मुज़ाकिरो अॼोकी तारीख़ जी शदीद यादि ॾियारींदी हिकु हीर जे झूटे जे नाहे करियूं था, जेको सिंधी जदीद अदब में यकीनी तौर ते हिकिड़े ताज़े हवा जे झूटे वांगुरु आहे। अॼु जॾहिं असां ॾिसूं था 16 जून आहे, 16 जून 2011 विछड़ी वञण जी तारीख़ आहे सिंधी जदीद अदब जे हिकु नुमाइंदा शाइर हसन दर्स जी। हसन दर्स ऐं जदीद सिंधी शाइरी, हसन दर्स जो जदीद सिंधी शाइरी में जेको मुक़ाम आहे उन मुक़ाम जे हवाले सां यकीनी तौर ते बहस थींदो रहे थो, थियण बि घुरिजे। न फ़क़ति उन जी शाइरी खे हवालनि जे तौर ते अॼु बि नौजवान ॻाए थो, पढ़े थो ऐं पंहिंजे जज़्बनि जे उधमनि जे उपटार ऐं इज़हार जे लाइ इस्तेमालु करे थो, बल्कि उन सां गॾोगॾु जेको वक़्त जो नकाज़ आहे उहो उन ते ॻाल्हाईंदो बि रहे थो, लिखंदो बि रहे थो। ऐं उन जी शाइरी ॼण त उन हिन 15 सालनि जे अरसे गुज़री वञण खां पोइ बि मुख़्तलिफ़ टहियूं अचण खां पोइ बि अॼु बि ॼण त रिलेवेंट आहे। त उन मुनासिबत सां अॼु असां 15वीं वर्सीअ जी मुनासिबत सां हसन दर्स जी 15वीं विछोड़े जी सार जी मुनासिबत सां इहो ऑनलाइन मुज़ाकिरो मुनक़िद कयो आहे, जंहिंजो उनवान आहे हसन दर्स ऐं जदीद सिंधी शाइरी। ऐं हिन मुज़ाकिरे में असां तव्हां सभिनी खे भलीकार करियूं था। तव्हां सभई ॼाणो था त असां सां गॾु जेके महिमान मौजूदु आहिनि, जेके शरीक आहिनि हिन मुज़ाकिरे में, जेके पंहिंजी राय जो इज़हार कंदा, हसन दर्स जी शाइरी जे हवाले सां पंहिंजा वीचार वंडींदा, उन्हनि में नामियारो दानिश्वर ऐं आलिम ऐं सिंधी शाइरी जे हवाले सां जेका मुख़्तलिफ़ शाइरनि जी हुन जेका क्रिटिकल एप्रिसिएशन ऐं जंहिं नमूने सां पिराइतो इब्यास हुन असां ताईं पहुचायो आहे, यकीनी तौर ते उहो असांखे इन ॻाल्हि जी सम्झ बि ॾिए थो, परूड़ बि ॾिए थो ऐं दिलि बि चवे थी त सिंध जे क्लासिकल सिंधी ॿोली जे क्लासिकल शाइरनि खां वठी जदीद शाइरनि ताईं जेकर हर शाइर ते हू अहिड़ो ई अभ्यास लिखे ऐं भरपूर नमूने सां असांखे सम्झाए। मोहतरम जामी चांडियो साहिबु असां सां गॾु अॼु शरीक आहे। असां सां गॾु मौजूदु आहे जर्मनी में, चवां त अमेरिका में मुक़ीम, पर अॼुकल्ह जर्मनी में मौजूदु नामियारो सहाफ़ी, नामियारो सिंधी सहाफ़ी ऐं लेखक जनाब मंज़ूर पीराणी साहिबु असांखे जॉइन कयो आहे। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान, आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे सदर नामियारे शाइर ऐं नक़ाद जनाब डॉक्टर इसाक समेजे साहिबु ऐं असांखे संदसि टहीअ जे हिकिड़े ॿिए ख़ूबसूरत शाइर, असांजी टहीअ जे हिकिड़े ॿिए ख़ूबसूरत शाइर ऐं अॼुकल्ह तव्हां सभिनी खे पंहिंजे शाइरी जे मख़सूस लहजे सां जेको दिलि लुभाए थो ऐं मुशाइरनि जी सूह में बणिजे थो, जनाब हाजी सांद साहिबु इन्हनि दोस्तनि असांखे जॉइन कयो आहे। मां समूरनि दोस्तनि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार करियां थो ऐं मां चाहींदुसि त आगाज़ करियूं असां गुफ़्तगू जो जामी चांडे साहिब खां। जामी साहिबु, तव्हां त कलाकनि जा कलाक ॻाल्हाए सघो था हसन ते, ऐं उहो इन करे बि ॻाल्हाए सघो था जो न फ़क़ति हिकु नक़ाद जी हैसियत सां उनजो शाइराणो अभ्यास तव्हां उमदगीअ सां करे सघो था, करियो था, ॻाल्हायो था उन ते, पर उन सां गॾोगॾु उनजी जेका ज़ाती दोस्ती जो जेको तव्हांजो नातो हसन दर्स सां रहियो आहे, यकीन तौर ते उहो बि हिकिड़ो वॾो हवालो आहे, हिकिड़ो बर्जिस्तो आहे, मज़बूत हवालो आहे। उन ते पाण ॻाल्हाईंदासीं, पर शुरूआति इन खां करियूं था छाकाणि त असांजे मुज़ाकिरे जो जेको उनवान आहे सो आहे हसन दर्स ऐं जदीद सिंधी शाइरी। त जामी साईं, मां आगाज़ इन खां कयां जदीद शाइरीअ में मां हसन दर्स जो जेको मुक़ाम आहे उनखे हसन दर्स खे, हसन दर्स जी शाइरीअ खे, उनखे किथे था ॾिसो, कीअं था ॾिसो, ऐं उनखां अॻु में बि हिकिड़ी सिंधी शाइरी जी रवायत आहे, उनखां पोइ बि हिकिड़ी रवायत आहे। त हसन दर्स तव्हां छा था सम्झो त किथे बीठो आहे, हुनजी शाइरी किथे बीठी आहे? यासिर, वॾी अदा महिरबानी। ऐं मां तमामु घणियूं मुबारकूं ॾियां थो आर्ट्स काउंसिल खे ऐं डॉक्टर इसाक समेजी साहब खे, जंहिं
तव्हां ॿिन्ही गॾिजी हिन अॼोकी हिन हसन दर्स ते वेहक जो बंदोबस्तु कयो आहे। ऐं हाणे हसन दर्स जी अॼु लिहाज़ खां दिलि उदास बि आहे त हुनजी 15वीं वरसी आहे। अहिड़ो माण्हू जंहिंसां ज़िंदगी जा 22-23 साल ईअं गॾु गुज़रिया जो जेकॾहिं 2 ॾींहं बि टे विच में पइजी वेंदा हुआ त लॻंदो हो त वॾो ज़मानो गुज़री वियो आहे। हिक ॿिए खां सवाइ सरंदी कोन हुई। सफ़र गॾु, ज़िंदगी गॾु, कचहरियूं, सूबतूं ऐं वॾो 2 ॾहाकनि खां वधीक अर्सो हिकिड़े घर फैमिली वांगुरु बि। हाणे उन अहिड़े दिलरुबा दिलबर दोस्त भाउ ऐं हिकिड़े हसीन शाइर खे 15 साल गुज़री विया आहिनि त इहो जॾहिं बि सोचबो आहे हिन पासे ते त दिलि ॿुॾी वेंदी आहे, उदास थी वेंदी आहे। पर उत्साहींदड़ पासो इहो आहे त जीअं हू ज़िंदगीअ में साइथ भरियो हो ऐं तीअं पंहिंजे हादसाती मौत खां पोइ बि सिंध जो ॼण हिकिड़ो दादुलो शाइर थी उभरियो, अरबेलो शाइर थी उभरियो ऐं नए नसुल हुनखे पंहिंजे जीअ में जायूं ॾिनियूं ऐं सॼी सिंध हुनखे पंहिंजे। त हाणे हुनजी जेका शख़्सियत ज़ाती ज़िंदगी ते त कॾहिं ॿिए वारे छो त हींअर हुनजी शाइरी जे बारे में आहे। ऐं मां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल खे इहा कयां त ॾिसो हसन दर्स खां अॻु में ज़ाहिर आहे त जदीद सिंधी शाइरी हिकिड़ो वॾो पंधु करे आई ऐं जदीद सिंधी शाइरी 20वीं सदीअ में सम्झो त 30s 40s खां उन पंहिंजो सफ़र शुरू करे ॾिनो ऐं हिकिड़ो पूरो जदीद सिंधी शाइरीअ जो हिकिड़ो जहान तश्कील थी चुको, तकलीफ़ थी चुको। त ईअं न आहे त को ख़ाली मैदान हो जंहिंमें हसन दर्स खे या हसन दर्स जे टहीअ जे ॿियनि शाइरनि खे अचे ख़ाल भरणो पियो। हिकिड़ो वॾो वसी मैदान हो ऐं रोमानवी शाइरी हुजे, तारीख़ जे शऊर जी हामिल शाइरी हुजे, जमालियाती शाइरी हुजे, तरक़ी पसंद शाइरी हुजे, रिवायती शाइरी हुजे, मज़हबी शाइरी हुजे, मज़ाहमती शाइरी हुजे, क़ौमी शऊर जी हामिल शाइरी हुजे, इहे सभु लाड़ा सिंफ़ी शऊर जी हामिल शाइरी हुजे, इहे सभई लाड़ा सिंधी शाइरीअ में पंहिंजी पूरो पंहिंजो दौरु उभारे चुका। हसन दर्स जो जेको इनफ़रादियत आहे, जेका उनजी इनफ़रादियत आहे उहा इहा आहे त उन्हनि सभिनी जदीद सिंधी शाइरीअ जे लाड़नि जे विच में हुन जेका पंहिंजी जाइ ठाही उन में कुझु हू पंहिंजा नवां अंसर खणी आयो। मजमूई तौर ते मां इहा ॻाल्हि पहिरीं ज़रूरु कयां त हसन दर्स जी शाइरी जा जेके बुनियादी अंसर आहिनि, मां जेकॾहिं बतौर अदबी तनक़ीद जे शागिर्द जे उनखे ॾिसां परख कयां त हसन दर्स जी शाइरीअ में जमालियात आहे, फितरत पसंदी आहे, नॉस्टैल्जिया आहे ऐं सिम्बॉलिज़म उहो तारीख़ी बि आहे ऐं रोमांटिक बि आहे ऐं फितरत पसंद बि आहे। सिम्बॉलिज़म, हसन दर्स जो सिम्बॉलिज़म 3 क़िस्मनि जो आहे। उहो तारीख़ी शऊर जो हामिल बि आहे, सरमद जी ॻाल्हि खणी ईंदो, अभिचंद जी ॻाल्हि खणी ईंदो, ठटे जी ॻाल्हि खणी ईंदो, सिंध जे तारीख़ मां उञाण खणी ईंदो, मकली सॼी सिंध जा उञाण, ख़ासि सिंध सारी सिंध पीअनि जो पाछो में त घणा उञाणंदा आहिनि ऐं पंहिंजी समूरी शाइरी में। त हसन दर्स जी शाइरीअ जा जेके अंसर आहिनि, जमालियात, फितरत पसंदी ऐं तख़युल ऐं सिम्बॉलिज़म, हाणे इहे जेके सभई अंसर आहिनि इहे शाइरीअ जी दुनिया में रोमेंटिसिज़म जे रुझान जा ज़ेली अंसर आहिनि। रोमेंटिसिज़म जो लाड़ो हो जेको यूरोप में 18वीं सदी, हाणे रोमानवी शाइरी ॿी ॻाल्हि आहे, मां थो ॻाल्हि कयां रोमेंटिसिज़म जी। अक्सर माण्हू मिलाए छॾींदा आहिनि रोमानवी शाइरी खे ऐं रोमेंटिसिज़म खे। रोमानवी शाइरी त होमर खां वठी हले पई, उनखां अॻु बि हले पई। लोक शाइरी में बि रोमांस आहे। त रोमानवी आम शाइरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे ऐं रोमेंटिसिज़म जो जेको रुझान हो, जेका हिकिड़ी अदबी तहरीक हुई, हिकिड़ो लाड़ो हो पूरो, ही हसन दर्स जा जेके बुनियादी अंसर आहिनि न, जमालियात ऐं तख़युल, फितरत पसंदी, नॉस्टैल्जिया, सिम्बॉलिज़म, इहे सभई दरअसल रोमेंटिसिज़म जी मूवमेंट पंहिंजे शाइरीअ में घणो इन्हनि खे सिग्निफाई कयो, इन्हनि खे अहम जाइ ॾिनी। त जेकॾहिं तव्हां चवंदव त मां कथ कयां त हसन बुनियादी तरह कहिड़े रुझान जो शाइर आहे, त बुनियादी तौर ते हू रोमेंटिसिज़म जे दायरे जो शाइर आहे ऐं हुनजी बुनियादी मैदान उहो आहे। हाणे चऊं था त उन में हुन आख़िर कहिड़ा अहिड़ा शाइरा पंहिंजे शाइरीअ में अंसर खणी आयो जिन हुनखे हिकिड़ी निमाया ऐं मुनफ़रिद हैसियत ॾिनी ऐं जंहिं हसन दर्स खे हसन दर्स ठाहियो। सभ खां
पहिरीं जेका शइ हुनजी ॻाल्हि आहे जेका हसन जी, हसन हिकिड़ो किस्सा गो आहे, हसन हिकिड़ो कथाकार आहे, हसन हिकिड़ो दास्तान गो आहे। अच्छा, हू पंहिंजे आम ज़िंदगीअ में बि शाइरी खां अलावा बि हिकिड़ो किस्सा गो इंसानु। जेकॾहिं हिकिड़ी घिटी मां घुमींदो त बि उनजा किस्सा माना ईअं ॿुधाईंदो हो ॼण त वॾो को कारनामो करे आयो आहे, वॾी का ॻाल्हि ॾिसी आयो आहे, वॾो कमाल ॾिसी आयो आहे। हू पंहिंजे ज़रिए ज़रिए नंढी बुनियादी तरह लाड़ जा, ऐं लाड़ तव्हांखे ख़बर आहे त असांजे लाड़ जो जेको इलाइक़ो आहे उहो किस्सा गोई जे हिसाब सां सिंध जो मर्कज़ी इलाइक़ो रहियो आहे। मौसम थधी शायदि इन करे माण्हू रातियूं जाॻंदा, डिगो वेंदा। त हसन दर्स जी शाइरीअ में जेको पहिरियों अंसर आहे जेको माण्हू खे मोहे थो, उहो किस्सा गोई वारो अंसर आहे। लॻे थो त ही हिकिड़ी हाणे मिसाल प्रेमियो कोहली जी या कांडेरे नाले हू हारी, हाणे कांडेरे नाले हू हारीअ खे मज़ाहिमती नज़म बि करे पियो सघियो, पर कांडेरे नाले हारीअ खे हुन मज़ाहिमती हुन शायदि मिज़ाज ई कोन्हे घणे भाङे। इन करे जीअं त हू रोमांटिक शाइर आहे इन ऐं किस्सा गो शाइर आहे, त इन करे कांडेरे नाले हू हारी खे हू मज़ाहिमती नज़म जे बजाए किस्सा गोई में खणी थो अचे, त हिकिड़ो प्रोफाइल थो पैदा तख़लीक़ करे छॾे, त माण्हू खे लॻे त कांडेरे नाले जेको हारी आहे जंहिंजी का एड्रेस न आहे ऐं जेको सीअ तप में मरी वियो उहो कीअं हो, उनजी हयाती कीअं आहे, प्रेम कोहली जो प्रोफाइल आहे। त हसन दर्स जी हिकिड़ी पहिरीं ख़ूबी जेका आहे जंहिं हुनखे मशहूरु कयो, मक़बूल कयो, ऐं जंहिं हुनखे उहो हुयो हुनजे किस्सा गोई जो अंदाज़। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि जेका हसन जी जेका ख़ूबी शाइरीअ जी उहा इहा आहे त हसन पंहिंजो हिकिड़ो असलूब, ॾिसो कंहिं बि शाइर उहो नसर में यादि ई हुजे, तख़लीकार उहो नसर नवीस हुजे या उहे शाइर हुजे, ॿिन्ही मैदाननि ते जेको तख़लीक़ी जेको 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 जेका हिकिड़ो जहान आहे उन में जेको डिक्शन आहे, जेको असलूब आहे, उहो तख़लीकार जी सभ खां वॾी हिकिड़ी विथ आहे। ऐं केतिरा शाइर आहिनि हसीन शाइर हूंदा पर पंहिंजो असलूब पैदा न करे सघिया, केतिरा नसर नवीस आहिनि उन्हनि वटि ॻाल्हियूं कमाल जूं आहिनि, सभु कुझु आहे, पर उन्हनि जी सिट पढ़ी कोन माण्हू चवंदो हीअ फलाणे जी सिट आहे। त हसन जो जेको ॿियो जेका हुनजी सुञाणप हुई उहा हुई हुनजो असलूब। उहो असलूब उहो जेको जदीद सिंधी शाइरीअ जे, तव्हांखे मां इहा ॻाल्हि ॿुधायां, असांखे ख़बर हूंदी यकीनन, त हठीलो माण्हू हुयो न हसन, उहो शेख अयाज़ खे एॾो पसंदि न कंदो हो शुरू में घणो टाइम, हू इमदाद हुसैन खे घणो पसंदि कंदो। इन ॻाल्हि ते असांजा पाण में इख़्तिलाफ़ बि थींदा, बहस बि थींदा। त अच्छा, इमदाद हुनखे वधीक मोहींदो हो अयाज़ जे हूंदे। ऐं तव्हां हिसाबु लॻायो त हसन छा कयो त हसन बि ऐं इमदाद साईं जो इमदाद आहे रोल किताबु आयो, नंढिड़ो किताबु हो पर उन माण्हू खां छिरक कढाया, त हिकिड़ी शहरी मिज़ाज जी नए असलूब में ऐं शाइरी हीअं बि थी सघे थी, इहो हिकिड़ो इमदाद हुसैनी जो, हालांकि हुयो ॻोठाणे पसमंज़र जो माण्हू, पर हू पूरो शहरी आहंग खणी आयो। त हसन दर्स जो जेको जेको मिज़ाज हो शाइरी जो, उहो हुनजो असलूब हो, नज़्म में बि हो, गीत में बि हो, ग़ज़ल में बि हो, पंहिंजी मजमूई तरह शाइरीअ में हू पंहिंजो, यानी हसन दर्स जी असलूब जी सुञाणप इहा आहे त हुनजे शेर ते नालो न बि ॾिजे त पढ़ंदड़, ॾिसो असलूब चइबो हिन खे आहे, असलूब चइबो हिन खे आहे त पढ़ंदड़ बिना नाले ॼाणण जे बि सम्झी वठे त ही शाइर ही थी सघे थो, इहो मिज़ाज इन जो ई आहे। त इन करे हसन दर्स हाणे ॾिसो हुनजी माना अर्ली 20s खां बि अॻु जी शाइरी आहे, जॾहिं 18-19 सालनि जो आहे, हर माण्हूअ जे मन में हिकिड़ी घोड़े जी टापोली आहे। अच्छा, घोड़ो हूअं बि हुनजे शाइरी जो इस्तारो आहे, मुख्य इस्तारो आहे। समुंड, घोड़ो, वण, इहे पखी इन्हनि जा मुख्य इस्तारा आहिनि, पर समुंड ऐं घोड़ो त हुनजो ख़ासि इस्तारो आहे। त इन करे तव्हां वक़्तु घटि आहे, मां जाम मिसाल ॾेई सघंदो आहियां, ॿई किताब मूं वटि टेबल ते पिया आहिनि। त असलूब जेको आहे हुनजो डिक्शन जेको आहे उहो, ऐं उन डिक्शन जे अंदरि जेका हिन नवाण आंदी उहा इहा ई त शहरी मिज़ाज बि आहे, पर ॿहिराड़ी जी लाड़ जी ॿोली वारो चस ऐं रंग बि हुन में आहे। त इहो ज़ाहिर आहे हिकिड़ो जेको वॾो कमाल तवाज़ुन आहे जेको हसन पैदा कयो। ॿ टे अंसर ॿिया मुख़्तसर ॻाल्हि कयां मां। टियों जेको अंसर जंहिं हसन खे मुनफ़रद शाइर ठाहियो उहो इहो त न वर्जाइल मौज़ू न खयां। तव्हां ॾिसो केतिरा शाइर आहिनि जिन जी शाइरी ख़राबु न आहे, शानदार आहे, पर वर्जाइल मौज़ूअनि ते कमाल शाइरी आहे, सुठी शाइरी आहे। अॻु ई उहे मौज़ू निभायल आहिनि, उहे उकलायल आहिनि। हाणे अॻु बि हसन दर्स तव्हां ॾिसो त जॾहिं हुन नंढी उमिरि खां शाइरी शुरू कई त हुनजी शाइरीअ में खे ॾिसी इहो कतई न पियो लॻे त हे कंहिं ख़ासि शाइर खां
या कंहिं ख़ासि तहरीक खां या ख़ासि लाड़े खां या ख़ासि रुझान खां एॾो मुतासिर आहे मुतासिर जो थियल हे उन मां पाण नथो निकिरी सघे। इन करे हसन दर्स पंहिंजा मौज़ू खणी आयो, पंहिंजा मौज़ू खणी आयो, ऐं उहे मौज़ू जेके सिंधी शाइरीअ में ज़ाहिर आहे ब्रॉडर सेंस में त मौज़ू उहो ई आहिनि, साॻिया ई मौज़ू आहिनि, मोहबत, विछोड़ो, वसल, इश्क, जमालियात, हुस्न, मौज़ू ब्रॉडर, पर जेके ज़ेली मौज़ू हूंदा आहिनि वॾनि मौज़ूअनि जे अंदरि, उहे सॼो कमाल तख़लीकार जो ज़ेली मौज़ू में हूंदो आहे, बाक़ी बुनियादी मौज़ू ई साॻिया आहिनि दुनिया में। त इन करे हसन दर्स जी शाइरीअ जो टियों कमाल इहो हो जंहिं हुनखे मुनफ़रद ठाहियो। मिसाल ॾियण लाइ टाइम घटि आहे, पर मां उहो ॻाल्हि पूरी कयां पंहिंजी पहिरीं राउंड में, त नवां मौज़ू, निबार मौज़ू ऐं अणछुहल मौज़ू। मिसाल तौर जॾहिं उन ज़माने में ही ख़ानम गगोश, हाणे ख़बर न हुई उन ज़माने में हुनखे त ख़ानम गगोश को मारिजी वई आहे या जीअरी आहे, तॾहिं ख़बर बि न हुई, हुन ईअं पेश कयो ॼण शायदि उहा मारिजी वई आहे। पर ख़ानम गगोश जे जो हसन दर्स शाइरी में प्रोफाइल लिखंदो हो, ॼण हिकिड़ो पूरो खाको पेश कंदो, जंहिं ॻाल्हि कई त ख़ानम गगोश जो खाको आहे पूरो, ऐं उन में मज़ाहिमती हिकिड़ो अंसर बि आहे, सियासी शऊर जो अंसर बि आहे। त मौज़ू पंहिंजा खणी आयो। ऐं चोथीं ॻाल्हि जेका हसन दर्स जी शाइरीअ जे अंदरि जेका हुई उहा इहा आहे त हाणे इसाक़ त पाण शाइरी जो अदब जो उस्ताद बि आहे, त हसन दर्स एतिरो उरूज़ खां छंद खां वाक़ुफ़ु शाइर बि न हो, यानी शाइरी जो ग्रामर जेको आहे उहो हसन दर्स खे, ऐं हुनखे ज़रूरत बि शायदि न हुनजी, छो त हुन में पंहिंजी तख़लीक़ी, त हसन दर्स जी शाइरीअ में जेका लय आहे, जेका रवानी आहे, ॾिसो कॾहिं कॾहिं माण्हू बंदिशुनि में एतिरो फासी थो पवे जो हुन खां लय छिड़ाइजी थी वञे, हुन खां रवानी तफ़कुर जी, ख़्याल जी, तख़युल जी, एहसास जी। त हसन दर्स जी शाइरीअ में जेका लय आहे, जेका नग़मगी आहे, गुनाहियत आहे, जेको जेको वहकिरो आहे एहसास, ख़्याल ऐं तख़युल जो, उहो अहिड़ो आहे जो उन में किथे बि पढ़ंदड़ साई नथो पटे, पढ़ंदड़ बि उन वहकिरे सां गॾु थो हले। त इहा जेका लय हुई, जेका जेका हसन दर्स पंहिंजी शाइरीअ में, इन हुनखे अवामी, ॾिसो जंहिं बि शाइर में, जेको पाबंद शाइर आहे, नसीरुद्दीन ॻाल्हि थो कयां, जेकॾहिं पाबंद शाइर आहे या मजमूई तरह पाबंद सिंफुनि में शाइरी करे थो ऐं उन वटि लय न आहे, त पक सम्झो मक़बूल न थी वियो शाइर। हूअं मक़बूलियत वॾो को पैमानो न आहे, मां हिन ख़्याल जो न आहे त को जेको मक़बूल न हूंदो वॾो शाइर न हूंदो, मक़बूलियत को लाज़िम नून में राशिद मक़बूल न आहे, पर उहो वॾो शाइर आहे। पर पर लय जेका शाइरी में आहे, गुनाहियत जेका आहे उहा। ऐं हिकु अधु ॻाल्हि ॿी करे छॾियां, जेका मूं सवेर ॻाल्हि कई, त हसन दर्स जी शाइरीअ में जेको हसन दर्स जो जेको शाइरी में जेको रोमानवी मिज़ाज आहे, उन में इमेजरी, हाणे मां अक्सर ॻाल्हि चवंदो आहियां इहा ॻाल्हि, त मां तव्हां सॼी चवण में मूंखे हर्ज बि न आहे, हिन मुआशिरे में बार बार वज़ाहत बि करणी पवंदी आहे त मां हरगिज़ मज़हबी माण्हू न आहियां, पर मीर अनीस जो मां आशिक़ आहियां। मीर अनीस जे मरसे में जेका इमेजरी आहे, उहा नंढे खंड में उन दौर जे शाइरनि में विरले कंहिं में नज़र ईंदी इमेजरी। मां तफ़कुर जी ॻाल्हि नथो कयां, ऐं इक़बाल में बि आहे, इक़बाल सां सौ इख़्तिलाफ़ करे सघो था, पर इक़बाल में इमेजरी गैर गज़ब जी आहे, उहा इमेजरी ॿियनि शाइरनि सां वटि बि आहे। त हसन दर्स में इमेजरी, हसन दर्स में तारीख़ जे शऊर जो सिम्बॉलिज़म में इज़हार, हसन दर्स जी जो जमालियाती रवैयो। ॿियो असां वटि, मां ॻाल्हि पूरी थो कयां, ॻाल्हि डिघी थी वेंदी, त असां वटि अक्सर शाइरीअ में मिसाल तौरु, हाणे मिसाल तौरु बुखारी साईं जी सिट आहे, मूं त मां ख़बरनि जो आशिक़ आहियां, त हिकु मौत मोए जो भव सोना, ॿियो ॿियो तो मां ड्रो नथो थिए, थिए। ड्रो सोना। इहा ख़बर नथी पए थो महबूब मर्द आया माइया। इहो अभाम जो जेको सीगो आहे, इहो असांजे नंढे खंड जी या मशरक़ी शाइरीअ में समाजी ढांचनि जे करे इहो शाइरनि अक्सर मुबहम रखियो आहे। त हाणे इन जी माना जेको वञी पंज था कढे, पर हसन दर्स उन्हनि शाइरनि मंझां हो जंहिं पंहिंजे रोमानवी ऐं जिस्मानी मुहबत, जिस्मानी हुस्न जी शाइरीअ खे बिल्कुलु चिटे पैराए में बिना कंहिं अभाम जे पेश कयो, ऐं उन जा केतिरा नज़म आहिनि, उनमें केतिरियूं सिटूं आहिनि, मां मिसाल ॾेई सघां थो। त इहे उहे अंसर आहिनि जेके जिन गॾिजी हसन दर्स खे पंहिंजे टहीअ में, पंहिंजे दौर में हिकिड़ी निमाया हैसियत ॾिनी। ऐं इन में कोई शक न आहे त हसन दर्स, तव्हां हिसाबु लॻायो त जेको माण्हू जंहिंजी ज़िंदगीअ में हुनजी शाइरी शाइर न थी हुजे कंहिं किताब जी सूरत में, ऐं हुनजी वरी पंहिंजी पोइटिक ईगो जो हाल इहो हो जो जॾहिं शेख अयाज़ साहिबु जंहिं किताब जो मुहाग पिया लिखियो, जॾहिं उन में हसन दर्स जी शाइरी बि शामिलु करण जी हुन सां ॻाल्हि थी, त हुन इनकार करे छॾियो, तव्हांखे ख़बर हूंदी। ॿिया हसन इलाइक़े दर्स सां, उन हा। किताब में
हा, इनकार करे छॾियो त मां हम्म, पोइ जेका परूड में रिसाले में शाया थी शाइरी उहा हुननि शामिल कई, पाण शाइरी कोन ॾिनी हुई, जंहिं ते हुनखे शेख अयाज़ उन ते बि चयो त सिंध जो दानिश्वर शाइर आहे। त हसन दर्स में या त जंहिं माण्हूअ जी ज़िंदगीअ में किताब शाइर न थियो हुजे ऐं उहो पंहिंजी हयातीअ में ई एतिरो मक़बूल शाइर हुजे, एतिरो मुनफ़रद शाइर हुजे, त उनजी इन इनफ़रादियत में और तख़लीक़ी इनफ़रादियत में उहे इहे सभु अंसर जेके बुनियादी मूं ॼाणाया इहे हुन में शामिल आहिनि। ऐं इन करे हसन दर्स इन में कोई शक न आहे त असांजी टहीअ में असांजे दौर में सिंध जेके निहायत हसीन शाइर पैदा कया उन्हनि मां हिकु नालो हसन दर्स जो आहे। ऐं जेकॾहिं तफ़सील ऐं मिसालनि सां ॻाल्हि कंदो त पोइ मां ॿिए राउंड में ॻाल्हि करे सघां थो, वरी ॿियनि दोस्तनि खे ॿारनि। जी, इहा तव्हां ॻाल्हि बिल्कुलु सही कई। ऐं ॻाल्हि तव्हां कई राशिद जी, त राशिद खे त खोड़ सारा माण्हू फैज़ खां वॾो शाइर चवनि था नज़्म जो, ऐं खोड़ सारा नकात चवनि था। बल्कि तव्हां जॾहिं कांडेरे मालीअ जो ज़िक्र कयो या प्रेम कोहलीअ जो ज़िक्र कयो त मूंखे राशिद नज़म हसन कूज़गर यादि अची वियो। त हुन में हिकिड़नि परसोना नॉन ग्राटा नज़र ईंदड़ किरदारनि खे प्रोफाइल ॾेई ऐं एॾो अमर करे छॾियो जो उहे हर पढ़ंदड़ खे अॼु बि यादि आहिनि। जिते ॻाल्हि या राशिद जो नज़म आहे मेरे भी है कुछ ख्वाब, जी हाँ, मेरे भी है कुछ ख्वाब। राशिद जो उन जी खां हाँ, मेरे भी है कुछ ख्वाब। जी हाँ, जी हाँ। इसाक, असां ॻाल्हि उतो ई कंटिन्यू करियूं था जितां जिते जामी छॾी आहे। त जामी हुनखे रोमेंटिसिज़म जो शाइर चवे थो, किसा गो शाइर चवे थो। सुवाल साॻियो ई आहे, पर विच में जामी हिकिड़ी ॻाल्हि कई त ऐं वाकई उहा हक़ीक़त बि आहे त अगरि फ़नी तक तौर कबी हुनजी त असांखे खोड़ जाइनि ते किथे किथे खुटल बि नज़र अचे थो। हसन, पर हसन जेका जदीद शाइरी जी रवायत आहे असां वटि, ज़ाहिर आहे तव्हां खां सीनियर रही जो शाइर हुयो, त उहा हसन दर्स उनखे कीअं कंटिन्यू कयो, पहिरें छा हुई, बाद में छा हुई, ऐं कहिड़े कहिड़े नमूने सां उनजी ज़ेबो ज़ीनत में इज़ाफ़ो कयो ऐं उनजी सूंहं में इज़ाफ़ो कयो, कहिड़ा फैक्टर्स पाण सां गॾु खणी आयो जो हू निशांबर बीठो आहे, अञा ताईं बीठो आहे, जो उन टहीअ खां वठी कंटिन्यू थियो। ऐं मां चाहींदुसि त तव्हां हिकु शाइर, हिकु नक़ाद जी हैसियत सां हसन जी शाइरी जी मुख़्तसिर छंड छाण करे। यासिर मां सम्झां थो त ॾाढो सुठो ॻाल्हायो जामी साहब। ऐं जामी साहब जो हूअं बि जदीद शाइरी ते तमामु हिकिड़ो घण तरफ़ अभ्यास आहे ऐं निगाह आहे। हसन खे जॾहिं असां ॾिसूं था हिकु शाइर तौरु, त मूंखे लॻे थो हसन हिकिड़ी शख़्सियत में थोरे शाइरी में हिकिड़ी फिनामिना आहे। हाणे हिकिड़ा शाइर त उहे आहिनि जीअं मिसाल फयाज़ आहे, भिटाई आहे, त उहे ज़ाहिर के दौर या के मख़सूस रुझान या लाड़े या तख़यल या तफ़कुर जेके मख़सूस सांचे में या खाने में फिट नथा थियनि, ऐं उहे ज़ाहिर पूरे समाज खे घण तरफ़ मुतासिर कंदा आहिनि। ऐं रुॻो शाइरीअ जे अंदरि न, पर समाजी क़दरुनि में, समाजी रवैयनि में, समाजी लिकावनि में, उनजी जेका फिक्री लाड़नि में उनजो वॾो रोल ऐं किरदारु थींदो आहे। पर हसन हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जेको मां सम्झां थो हिकिड़े वॾनि शाइरनि जे दौर खां पोइ, माना जॾहिं नारायण श्याम, शेख अयाज़, इमदाद हुसैनी, उस्ताद बुखारी, नियाज़ हमायूनी, इब्राहिम मुंशी ऐं सैयद सिजावरी जो पूरो हिकिड़ी कहकशां हुई, हिकिड़ो पूरो ज़मानो आहे सिंधी शाइरी जो, ऐं उन्हनि में हिक खां हिकु हसीन शाइर पियो आहे। उन दौर खां पोइ जेके शाइर पैदा थिया उन्हनि में जी, डॉक्टर इसाक साहब सां राब्तो वरी असांजो कटिजी वियो आहे, ऐं मां चाहींदुसि त हुन सां ॿीहर राब्तो बहाल थी वञे। जी, जेके दोस्त जिन हाणे हाणे जॉइन कयो आहे उनखे ॿुधाईंदा हलूं त आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे पारां ही ऑनलाइन मुज़ाकिरो जारी आहे, जंहिंजो उनवान आहे हसन दर्स ऐं जदीद सिंधी शाइरी। ऐं असां हसन दर्स जी 15वीं वर्सी जी मुनासिबत सां हिन मुज़ाकिरे जो एतमाम कयो आहे। असांजी ॻाल्हि ॿोल डॉक्टर इसाक समी जे हिसाब सां जारी हुई, ऐं उन्हनि जी ॻाल्हि जी इसाक तव्हां ॻाल्हि खे कंटिन्यू करियो, तव्हां सां राब्तो ॿीहर बहाल थी हा, चुको आहे। जी। त मूं जेका ॻाल्हि पई कई
हसन इन वॾे दौर खां पोइ पैदा थियल जेके शाइर आहिनि ऐं उहो हिकिड़ो न आहे उहे बि पूरी कंडीशन ऐं उनमें तमामु बेमिसाल शाइर मौजूदु आहिनि पर मां उन्हनि सभिनी में हसन खे इन करे वधीक प्रायोरिटाइज़ कयां थो या उनखे वधीक अहम सम्झां थो छाकाणि त असांजी शाइरी जेका आहे उन ॿ टे अहिड़ा कमाल कया आहिनि जेके असांखे तमामु गैर मामूली शाइरनि जे अंदरि मिलंदा आहिनि हिकिड़ो त हसन वटि हद दर्जे जी न्यूनेज़ आहे हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में कनेक्टिविटी जो कोई मसइलो आहे जंहिंजे करे बार बार असांजी जेका गुफ़्तगू आहे डॉक्टर इसाक सां उहा डिसकंटिन्यू थिए पई ऐं हिकिड़ो दफ़ो ॿीहर असांजो राब्तो कटिजी वियो आहे डॉक्टर इसाक स्वामी जी सां ऐं असांजी कोशिशुनि त ॿीहर उन्हनि सां राब्तो बहाल थी सघे ऐं डॉक्टर इसाक सां राब्तो बहाल थियो आहे डॉक्टर इसाक साहब तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचंदो हुजे त ॿुधाइजो जी तेसिताईं मां साॻियो सुवाल हाजी सान साहब खां कंदुमि हाजी साहब तव्हां ताईं मुंहिंजो जेकॾहिं आवाज़ु पहुचे पियो त मां सवाल तव्हां खां सवेल करे चुको आहियां त पर डॉक्टर इसाक साहब सां वरी राब्तो बहाल थियो आहे जी डॉक्टर साहब कंटिन्यू करियो त माना जेका हिकिड़ी जिदत थिए थी यानी मॉडर्निटी उहो जेको मॉडर्निज़म आहे यानी जेका अदबी तहरीक आहे उहा जेकॾहिं असां ॿिन्ही खे चङी रीति ॻोल्हींदासीं त असांखे मां सम्झां थो सही माना में नए दौर में हसन दर्स वठी उनजा ॾाढा रवैया उनजा अंसर उनजी पेशकश उहा मिले थी अच्छा जामीअ मिसाल रोमेंटिसिज़म जी ॻाल्हि कई त उनजे एलिमेंट्स जी ॻाल्हि कई जेके असां वटि मिलनि था पर मां हैरान आहियां त सही माना में सिंधीअ जो जेको सेरियलिस्टिक शाइर आहे उहो बि मॉडर्न दौर में असर दर्स मिसाल जॾहिं को लिखे थो न मच्छीअ जी अखि मां वेठे ॾिठो वरनिहारे खे लुड़ाटियल वक़्त में लंबो लॻल कंहिं ॼार वांगुरु हो वाह त न हसन खां सवाइ कंहिंजो डिक्शन आहे न इहा कंहिंजी पेशकश आहे हिकु दफ़ो ॿीहर असांजो राब्तो कटिजी वियो आहे शायदि इंटरनेट कनेक्टिविटी जो मसइलो आहे ऐं इहो जॾहिं मसइलो दरपेश अचे थो त हुन में इन क़िस्म जूं शयूं टेक्निकल हिचिस अचनि थियूं ऐं मां चाहींदुसि त डॉक्टर इसाक पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू करे त उनखां पोइ मां हाजी सान साहब तरफ़ वधां छाकाणि त जेको तसलसल आहे ॻाल्हि जो मुकमल थियणु घुरिजे हिकिड़ो दफ़ो वरी असां कोशिशि कयूं था त डॉक्टर इसाक साहब सां असांजो राब्तो ॿीहर बहाल थी वञे त जीअं हू पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू करे सघे तव्हां ऑनलाइन मुज़ाकिरो ॿुधी रहिया आहियो हसन दर्स ऐं जदीद सिंधी शाइरी ऐं उन में सही माना में डॉक्टर इसाक समझी चयो त सही माना में सिंधी ॿोलीअ जो वाहिद सेल्युलिस्ट शाइर जेको आहे सो हसन दर्स आहे ऐं डॉक्टर इसाक साहब पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू कंदो जी डॉक्टर साहब त बिल्कुलु ईअं न आहे रुगो त हू पंहिंजे मौज़ूअ में नओं आहे ऐं रुगो नओं न आहे हुन सां गॾु इंतिहाई कूड़ो बि आहे तमामु घणा शाइर जेके मॉडर्न त आहिनि पर उन्हनि में एतिरा जेके आहिनि उहे तह न आहिनि परत न आहिनि हुनजी ॻाल्हि तव्हां हिकिड़ो दफ़ो ॿुधी ऐं जॾहिं ॿीहर ॿुधंदव त तव्हांखे लॻंदो तव्हां हिकिड़े डिक्शन जे अंदरि ॻाल्हाए थो मिसाल झुड़ जा देव उथिया कारा बाब लुॾिया तंहिंखां पोइ थिया वाह मेला मोहबत जा वाह हाणे झुड़ जा देव कारा बाग हाणे इहो तव्हां इमेजिन कयो त हू माण्हू इहा ॻाल्हि इहो तसवुर इहो आइडिया इहा जेका आहे ॻाल्हि जी घणतरफ़ आहे उहो खणी किथां आयो आहे त मां सम्झां थो हुन इहो बिल्कुलु हिकिड़ो नओं रवैयो सिंधी शाइरी जे अंदरि दाख़िल कयो आहे जंहिंजे करे ई जेकॾहिं उन खां पोइ वारी शाइरी ॾिसूं था हसन खां पोइ वारी त नौजवान जो हिकिड़ो तमामु वॾो तइदाद अहिड़ो आहे जेको भली हू न मञे ऐं भली हू दावा न करे पर हू असां दस जूं तरकीबूं इस्तेमालु थो करे असां दस जा मौज़ू थो इस्तेमालु करे
हसन दर्स जा किरदार तो खणी अचे, हसन दर्स जूं तमसीलूं जेके आहिनि बार बार कम आणे पंहिंजी ॻाल्हि खे वज़नाए थो करण जी कोशिशि करे थो, जेके मां ख़राब कोन थो सम्झां। मां हुनखे हिकिड़ी सुठी ऐं हिकिड़ी मसबत अॻुभराई सम्झां थो, छाकाणि त शाइरनि जो शाइरनि खां ऐं वॾनि शाइरनि खां मुतासिर थियणु इंतिहाई ज़रूरी अमल आहे। को फैल न आहे, को ख़राब फैल न आहे, ख़राब कमु न आहे। जेकॾहिं ख़राब हुजे हा त पोइ सभ खां पहिरीं असांजो केस ख़्यालु थी वञे चाहे मां त घण मां घणो मुतासिर हुओ। ऐं मां इहो बि सम्झां थो त शाइर रुगो डिक्शनरी जे करे वॾा कोन था थियनि। मिसाल ख़ुदि लतीफ़ जो शाइर आहे न, त हुन वटि डिक्शन जेको आहे उहो आहे जेको मीनात वटि आहे, जेको हुनजे शाकिरीन वटि आहे। पर उनजे बावजूदि हू ॻाल्हि जो जेको मयार क़ाइमु थो करे, जंहिं सतह ते खणी थो वञे, उन सतह ते हू कोन था पहुची सघनि। इन करे शाइरनि जे अंदरि जॾहिं असां तफ़रीक़ कयूं था त हसन दर्स जी की जेका शइ पहिरियों सभ खां अवल अलॻि थी करे बीहारे उहा इहा आहे त हू जितां बि ॾिसे थो शयुनि खे, उतां बि हुनजो को बि हमसर कोन थो ॾिसे, उतां बि हुन खां अॻु कंहिं शाइर कोन ॾिठो आहे। हालांकि इहा ॻाल्हि दुरुस्त आहे, हू पाण चवंदो बार बार त मां अयाज़ जे दौर में इमदाद हुसैनी खे पसंदि कयां ऐं इमदाद हुसैनी जे बि हवा जे साम्हूं जेको हवा जे साम्हूं न पर इमदाद रोल रोल त उन ते वरी हुस्न सां ऐं वरी हिकिड़ी दिलि जी सखावत सां ॻाल्हाईंदो। पर उनजे बावजूदि मां ॾिसां थो त हसन कोई इमदाद खां मुतासिर न आहे। इमदाद जो डिक्शन, इमदाद जूं तमसीलूं, इमदाद जूं तरकीबूं तमामु घणियूं फारसी ज़दा आहिनि, फारसी खां मुतासिर आहिनि। हसन वटि तमामु घणो निजपणो आहे। हसन वटि इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे जानी जी त हुन मॉडर्न नए दौर में फिटाई वांगुरु लाण जे लहजे खे इंतिहाई हुस्नाकी ऐं तख़लीक़ी रवैये सां इस्तेमालु कयो आहे, जंहिंजे करे हू बिल्कुलु हिकिड़ो ॿियो शाइर, हिकिड़ो ॿियो माण्हू थी असांखे जेको आहे न पेश अचे थो। इन करे मां सम्झां थो हसन दर्स जी जेको शाइरी जे अंदरि रंग आहे, जेका हुनजी सुञाणप आहे, उहा आई आहे त हुन पंहिंजे दौर जे नज़रअंदाज़ किरदारनि खे ॻाल्हियो ऐं उन्हनि जा प्रोफाइल लिखिया, उन्हनि जूं अहिड़ियूं अहिड़ियूं मज़ेदार ॻाल्हियूं खणी असां सां शेयर कयूं वॾियूं, जेके वॾनि शाइरनि कॾहिं बि उन तरफ़ ध्यानु कोन ॾिनो। मिसाल शेख अयाज़ जो बि असांखे काशे जे हिकिड़े हारी सां ॻाल्हि ॿोल त मिले थी, पर उहा वरी बि ॻाल्हि ॿोल हिकिड़े समझदार, हिकिड़े मुफ़क़िर शाइर, हिकिड़े फ़लसफ़े शाइर वारी आहे। हिकिड़ो जेको निज शाइर हूंदो आहे न, जेको बिल्कुलु शाइर तौरु ट्रीट करे कंहिं किरदार खे, उहो हसन दर्स कयो आहे। जंहिं प्रेमियो कूली जो ज़िक्र कयो पंहिंजे जानी, त मां सम्झां थो हसन दर्स जी शाइरी में ॾाढी प्योरिटी आहे, निजपणो आहे, तख़लीक़ियत आहे ऐं सरीलिज़म आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हुनजी शाइरी में जेका डेप्थ आहे, गहराई आहे, उहा तमामु घटि शाइरनि खे नसीब। वॾी महिरबानी डॉक्टर साहब जे बकौल त हुनजी शाइरी में जेका गहराई आहे उहा तमामु घटि शाइरनि खे नसीब थींदी आहे ऐं इमदाद खे पसंदि करण जे बावजूदि बि हू उन मां मुतासिर ईअं नज़र कोन थो अचे। असांखे हिकु नंढड़ी ब्रेक वठणी आहे, नंढड़ी साई वठणी आहे। उन खां पोइ जीअं ई असां वापसि ईंदासूं त हाजी सान साहब खां मां साॻियो सुवालु कंदुसि, पर इन खां पहिरीं जो ब्रेक ते वञिजे हिकिड़ो नंढड़ो नज़्म हसन दर्स जो, ज़िंदगीअ जे साज़ ते मौत जी गंभीर धुन, ज़िंदगी जे साज़ ते मौत जी गंभीर धुन, सभु सुणंदा था रहनि ऐं अज़ल खाने मंझां मोह ऐं माणा मिड़ई, दर्द जा पीला पखी चाह चुणंदा था रहनि। ऐं अज़ल खाने मंझां मोह ऐं माणा मिड़ई, दर्द जा पीला पखी चाह चुणंदा था रहनि। शाइरीअ जे देस में, वार्ता जे वेस में, सार जा सावा पखी इश्क उणंदा था रहनि, इश्क उणंदा था रहनि। मुज़ाकिरो जारी आहे। असां हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था ऐं साई खां पोइ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था। जीअं वापसि ईंदासूं त हसन दर्स कीअं जदीद शाइरी जी रवायत खे कंटिन्यू कयो ऐं उन जी शाइरीअ में जिन सिम्बल्स जी ॻाल्हि कई, जिन ख़ूबियुनि जी ॻाल्हि कई जामिया ऐं डॉक्टर इसाक, उन खां अलावा ॿियूं कहिड़ियूं ख़ूबियूं हाजी सान साहब ॾिसे थो, इहो सुवालु हाजी सान साहब खां कंदासूं। हिन साई खां पोइ तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था। सिर्फ़ु 2 मिंटनि में असीं वापसि तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदासूं। असां सां गॾु रहिजो।
ॿीहर भलीकार सभिनी दोस्तनि खे, सभिनी ॾिसंदड़नि खे हिन ऑनलाइन मुज़ाकिरे में, जंहिंजो उनवान आहे हसन दर्स ऐं जदीद सिंधी शाइरी, आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद जे पारां तव्हांखे भलीकार था करियूं हिन ऑनलाइन मुज़ाकिरे में। ऐं असांजी गुफ़्तगू हिन साई खां पहिरें जारी हुई जनाब जामी चांडे साहब ऐं डॉक्टर इसाक समेजी सां। ऐं मां चाहींदुसि त हसन दर्स जे हवाले सां, जदीद शाइरीअ में हुनजो जेको मुक़ाम आहे हुनजे हवाले सां हाणे गुफ़्तगूअ खे अॻिते वठी हलां जनाब हाजी सांद ॾांहुं। हाजी सांद पंहिंजे मख़सूस लहजे सां तव्हां सभिनी जे मनपसंदि शाइरनि मंझि, उनजी फ़हरिस्त मंझि उनजो शुमारु थिए थो। ऐं यकीनन मूं पहिरें बि ज़िक्र कयो त हसन जो जेको तालुक़ु हुयो सो हाजीअ जे टही खां अॻु वारी टहीअ सां हुयो, पर हू पंहिंजे कहिड़ियुनि शाइराणियुनि ख़ूबियुनि जे करे अॼु ॾींहं ताईं कोट थिए पियो, उनजो ज़िक्र थिए पियो, उनखे पढ़ियो वञे पियो, उनखे ॻायो वञे पियो। उन जूं उहे कहिड़ियूं शाइराणी ख़ूबियूं आहिनि जेके हाजी बहसियत शाइर ॾिसे थो। हाजी सान साहिबु तव्हां गुज़ारिश कंदासूं त कुझु इन हवाले सां रोशनी में चओ। महिरबानी यासिर साईं, आवाज़ अचे पियो मुंहिंजो? बिल्कुलु अचे पियो। अच्छा, महिरबानी। आर्ट काउंसिल हैदराबाद जी ऐं तव्हांजी जो तव्हां मूंखे हसन दर्स जे ॾींहं ते यादि कयो। जामी साहब ऐं डॉक्टर इसाक सारियूं ॻाल्हियूं करे विया आहिनि हसन दर्स जे हवाले सां। ऐं सम्झां थो त माना जंहिं दौर में असां लिखणु शुरू कयो हो, असांजी टही जेका हुई डॉक्टर इसाक वारी टही, खलील ऐं या लियाका शरीद ज़ाहिद वारा, असांजी सॼी संगत तव्हां बेशमूल तव्हांखे, त उन ई वक़्तु जेके सिंधी शाइरीअ में जा जेके अजगर शाइर हुआ माना समूरा मौजूदु हुआ। ऐं उन में हिकिड़ो शेख अयाज़ खां वठी जेको सवेरो ज़िक्र कयो उस्ताद नियाज़ हमायूनी ताईं, ऐं वरी जदीद जेका माना हिकिड़ी मज़ामती सिंधी शाइरी हुई, हुनजा तमामु वॾा नाला इब्राहिम मुंशीअ खां वठी सर्वेज सुजावली ताईं, इहे सॼा माण्हू हिते मौजूदु हुआ। साईं सरकश मौजूदु हुयो, तनवीस अब्बासी मौजूदु हुयो, इहे समूरा माण्हू मौजूदु हुआ। ऐं उन जे विच में हिकिड़ी माना हिकिड़ी टही आई हुई सिंधी शाइरी जी, जेका माना मौसीक़ीअ जे हवाले सां मशहूरु थी हुई, माना जिनखे घणो ॻायो पियो वियो उन दौर में। साईं अयाज़ हुयो, अदल सुमरे वारा हुआ, इहा सॼी टही मौजूदु हुई। इहे जेके आउं सम्झां थो त इहे सीनियर हुया हसन वारनि खां, पर हसन जे टहीअ में मौजूदु आहे उन ख़ुदि उहा टही जेका आहे उहा सिंध जी जेका जदीद सिंधी शाइरी हुई उनजी शाहूकार तरीन जेका टही हुई, उनमें हलीम बाग़ी मौजूदु आहे, उनमें मज़हर लिगारी मौजूदु आहे, ऐं उनमें माना खोड़ सारा इहे सॼा माण्हू लिखनि वेठा, उन्हनि में हिकिड़ो हसन लिखे वेठो। हसन आउं सम्झां थो त जेका हसन जी शाइरीअ में हुई, ऐं उनखे सम्झंदो आहियां त सिंध जी क्लासिकल शाइरी ऐं सिंध जी जदीद जेका शाइरी हुई, उन शाइरीअ जो मिक्सचर हुई हसन जी शाइरी। उहो ॿई रिवायतूं जेके आहिनि से गॾु खणी आयो हो। हुन सिंधी जेका क्लासिकल शाइरी हुई उनखे खयो हो, ऐं हुन जेका सिंधी जदीद सिंधी शाइरी हुई उनखे खणी हुन हिकिड़ो नओं माना ट्रेंड सिंधी शाइरी खे ॾिनो हो। उन जूं तशबीहूं, उनजा इश्तिहारा, उनजी जेका क्रिएशन, ऐं उहा माना इन लेवल जी हुई जो हू जॾहिं ॻाल्हाईंदो हो शयुनि ते त माना सवें पोपटनि जे मुहाफ़िज़ जथे सां कंदे गुफ़्तगू का गुलनि सां गॾी वई। हा हा, छा त माना कमाल हुन माण्हूअ लिखियो, पोपटनि जा सवें पोपटनि जा मुहाफ़िज़ जथा। तशबीह ॾिसो तव्हां, माना हिकिड़ी पंहिंजे महबूब खे जी सूंहं खे तशबीह ॾियणु, ऐं पोइ उहा तशबीह उनखे इन कमाल सां पेश करणु, सिर्फ़ु हसन जो कमाल हो। हसन शयुनि खे तजरीदियत हुनजी शाइरीअ में, आउं सम्झां थो त सिंधी नसरी नज़म में तजरीदियत हुई, पर हसन जी जेका मंज़ूम शाइरी हुई, हसन जो जेको नज़्म हो, इवन हसन जे गज़ल में मच्छीअ जी अख मां वेठे ॾिठो मूं हर ॾियारे खे, मच्छीअ जी अख मां ॾियारे खे ॾिसण, वाह, या लड़ियो पे लाड़ ता सूरज मुहाणे ॿार ॿार वांगुरु। वांगुरु हो। हसन लाड़ जो जेतिरो बि हू लाड़ जी मिटीअ जो ॻोयल माण्हू हो, लाड़ असां हुनजो गहरो तालुक हो। ऐं हसन आउं सम्झां थो त हसन जी शाइरी जदीद सिंधी शाइरीअ में, आउं सम्झां थो त हसन जी शाइरी
लाड़ जो प्रोफाइल हुई, वाह उनजी ॿोलीअ जो प्रोफाइल हुई, लाड़ जी जेका किसा हुआ, लाड़ जूं जेके कहाणियूं हुयूं, लाड़ जी जेका मोहबत हुई, लाड़ जो जेको रोमांस हुयो, लाड़ मंझि लाड़ जे रूह में छा रचियो पिए, हसन उनजो आवाज़ हो, हसन उनखे आवाज़ ॾिनो, लाड़ जी उन सॼी जेके फीलिंग्स हुयूं, या उनजो जेको चहिरो हुयो, या जेको उनजो हुस्न हो, उनजा ॾुख हुआ, उनजा दर्द हुआ, या जेके बि शयूं हुयूं, हसन उन्हनि सभिनी जो आवाज़ हो, उनजो हिकिड़ो चहिरो हो जेको हसन जी शाइरीअ में आयो। हसन माना हसन जे लाइ त हिकिड़ो माना कमाल इहो हो त हसन जॾहिं लिखंदो हो न त माण्हू सोचींदो हो त हिन माण्हू लिखियो छा आहे, कारो नांग मथां चांडो की, वाह कारूं जर ते मोह जी हाजी साहब मोर जो नचे थो। जी मूंखे हिकिड़ो ख़्यालु अचे थो जेको आहे कारो नांग मथां चांडोकी, चांडोकी कारे नांग ऐं मोर जो पाण में दुश्मनी आहे, मोर नांग खे न छॾींदो आहे, पर हसन उनखे कंबाइन कीअं थो करे, हसन उनखे खणी कीअं थो अचे, हसन उनखे पोर्ट्रेट कीअं थो करे, हसन पंहिंजी शाइराना जेका ॿोली आहे या शाइरीअ जा जेके रंग आहिनि, हसन उन मंज़र खे पेंट थो करे, कारो नांग मथां चांडोकी, कारूं झर ते मोर नचे थो। वाह मूंखे हिकिड़ो ख़्यालु अचे थो सारी वाह ज़िंदगी, वाह 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 इन इन क़िस्म जी जेतिरी बि शाइरी जेका हसन जी आहे, उहा जेका बि लिखी आहे, हसन जेको जमपीर ते ॾाढे रसूल बख़्श सां गॾु वेठो हूंदो हो, ऐं आउं सम्झां थो त जेके सिंध जी कहाणी, सिंध जी जेका लोक क्लासिकल जेके शयूं हुयूं, या जेका सिंध जी लोक ॾहाप, या सिंध जो जेको फोक विज़डम हो, जेको लाड़ सां वाबस्ता हो, उहो सॼो जिन माण्हुनि वटि हो, हसन उन्हनि माण्हुनि जो यार हो, उहो फ़कीर भलूअ जो यार हो। फ़कीर भलू माना असांजे हू जॾहिं उमरकोट ईंदो हो न, तॾहिं हू मामा जुमन भागी या असां मतिलबु कंहिंजी पुछा कोन कंदो, हू सभ खां अॻु में पुछा कंदो त काको भलू किथे आहे, हू काके भलूअ सां मिलंदो, ऐं काको भलू हुनखे जेके ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो न, हू काके भलूअ सां जेके माना ख़बरूं कंदो हो, जेका हुन सां हुनजी कचहरी हूंदी हुई, उहा माना उहा उहा ॿुधण जहिड़ी हूंदी हुई, ऐं उन कचहरीअ खां पोइ जॾहिं हू वेंदो हो, तॾहिं हुनजे नज़म में का सिट ईंदी हुई जेका काके भलूअ जी शाइरी या हुनजी कचहरी मंझां जेका आहे सा खयल हूंदी हुई, ऐं उहा हुन खां मुतासिर थी हूंदी हुई, उनजो जेको रूह हूंदो हो उहो हुननि कचहरियुनि मां खयल हूंदो हो, जेको सिंध जी मिटीअ सां जुड़ियल हूंदो हो, उन्हनि किरदारनि सां मिलंदो हो, ऐं उन्हनि किरदारनि मंझां ई जेको आहे सो खणंदो हो। असल में ऐं सम्झां थो त हसन जे दौर में लिखियो वेठे, उन दौर में सिंधी शाइरी मज़ाहमती शाइरी जाम लिखी पई वई, ऐं उनजो वॾो असरु हो, ऐं उन दौर में जिन मज़ाहमती शाइरी कई पे, उहे माण्हू जेके आहिनि से पॉपुलर बि हुआ, उहे उन्हनि खे माण्हू पसंदि बि कंदा हुआ, उन्हनि जी हिकिड़ी डिमांड बि हुई, पर हसन उन्हनि सभिनी खां हिकिड़े पासे थी बीठो, हुन हिकिड़ो गस वरितो, हुन चयो त आऊं सिंध जो आहियां, सिंध जी मिटीअ जो आहियां, ऐं सिंध जो जेको लाड़ जो जेको निज रूह आहे उहो मुंहिंजे रगुनि में आहे, पर हुन उनखे जेको आर्टिस्टिक रंग ॾिनो, हुन जेको तख़लीक़ी रंग ॾिनो पंहिंजी शाइरीअ में, इहो ई सबबु आहे जो अॼु उहा टही जेका आया हसन खां अॻिजी हुई, उहा टही जेका हसन सां गॾु हुई, उहा टही जेका हसन खां पोइ आहे, ऐं हाणे हिकिड़ी नऊं नसुल माना 4-5 नसुल जेके हुआ, उन्हनि सभिनी में हसन हिकु जेतिरो मक़बूल आहे। उनजो सबबु इहो आहे जो हसन जी शाइरी जा मौज़ू, हसन जी शाइरीअ जो जेको थाट, ऐं हसन जी शाइरीअ जो असलूब उतां खयो वियो आहे जिथां सिंध जो आम माण्हू वेठो आहे, सिंध जो आम जेको रूह आहे जिथे पलजे थो, निपजे थो, वॾो थिए थो, ही उतां खां खयल आहे, उन्हनि किरदारनि खां खयल आहे जेके माना हू
जिते आकाश अंसारी सां गॾु वेठो आहे, हू जिते जामी चांडे सां गॾु वेठो आहे, हू उते काके भलूअ सां गॾु वेठो आहे, हू ॾाढे रसूल बख़्श दर्स सां गॾु वेठो आहे, हू घोड़े जूं जेके टापोलियूं ॻणण जे लाइ घोड़े सवारनि सां गॾु वेठो हले, हू जेको आहे सो सिंध जा जेके उहे असली माना उकरायल माण्हू लोधियल परे कयल किरदार प्रेमी कोहलीअ जहिड़ा किरदार उन्हनि सां गॾु वेठो आहे, ऐं हू उन्हनि जो जेको आहे सो भरम जा गुज़रे थो, उन्हनि मंझि वेही थो रहे, उन्हनि सां गॾु वेही ॻाल्हाए थो, उन्हनि जे ज़िंदगीअ जा जेके रोमांस आहिनि उहे उन सां डिस्कस थियनि था, उन्हनि जेको भोॻियो आहे उन्हनि जे नसुलनि, उहो सॼो उन्हनि जे ज़बान में जा उन ताईं पहुचे थो। ऐं पोइ हसन जो कमाल इहो आहे त उहो सॼो प्यार, उहो रोमांस ऐं उहे समूरा दर्द कंपाइल थो करे ऐं पोइ खणी थो अचे पंहिंजी शाइरीअ में, ऐं पोइ जॾहिं सिंध खे आछे थो तॾहिं उहा सिंध हीअं माना हिकिड़े हैरत मंझि ॾिसे थी त हीउ केरु आहे जेके मुंहिंजियूं ॻाल्हियूं मूंसां ओरण जे लाइ मुंहिंजी ज़बान ऐं मुंहिंजो जेको इज़हार खणी आयो। वाह, वॾी महिरबानी। हाजी सान साहब चयो त हिकु संगम आहे जेका हसन दर्स जी शाइरी आहे, सा क्लासिकी ऐं जदीद शाइरी जो संगम आहे। हुन वटि ॿिन्ही क़िस्मनि जूं रवायतूं मिलनि थियूं ऐं उनखे ॾाढे सुहिणे नमूने सां हुन पाण में अहिड़े नमूने सां उनजो इम्तिज़ाज ॾिनो आहे जो उहो पढ़ण सां हिकिड़ो दिलि खे सुकून बि बख़्शे थो। ऐं उनमें जेको उनजो बैकड्रॉप आहे, उन जेको पस मंज़र आहे सो लाड़, ऐं लाड़ खे सुहिणे नमूने सां हुन पोर्ट्रे कयो आहे। जामी साहब, इन खां पहिरीं जो असां इख़्तिताम तरफ़ वठी हलूं पंहिंजे हिन मुज़ाकिरे खे, मां तव्हांखां हिकिड़ो तव्हांजो जेको ज़ाती तालुक़ु हुयो हसन जो, उन हवाले सां सुवाल करणु घुरंदुसि, पर मुंहिंजे साम्हूं हुनजे ग़ज़ल जो जा ॿ शेर आहिनि। ज़िंदगी तो बिन ईअं आहे बेसमर, हसन थो चवे, ज़िंदगी तो बिन ईअं आहे बेसमर, ॼण बिना पाणीअ अछो कोई ककर, ऐं बाहि पई सारे बदन में का ॿरे, दिलि बि ॼण आ मेड़ टांडनि में अङर, ऐं तूं त कंहिं महल मंझि हूंदीअ सुती, हेकलो मां ऐं हिते मुंहिंजो छपर, ऐं जे बि तुंहिंजे मूं जुदाईअ में लिखिया। मक्तो तमामु घटि इस्तेमालु कयो आहे सन, पर हीउ मक्ते वारो ग़ज़ल आहे। जे बि तुंहिंजी मूं जुदाईअ में लिखिया, गीत से सारा हसन आहिनि अमर, ज़िंदगी तो बिन ईअं आहे बेसमर, ॼण बिना पाणीअ अछो कोई ककर। जाम साहब, तव्हां त जंहिं नमूने सां जेॾो तफ़सील सां, गहराईअ सां, गहराईअ सां हसन जी शाइरी ते ॻाल्हायो था त दिलि चवे थी कलाकनि जा कलाक तव्हांखे ॿुधबो रहिजे। पर उनजो जेको उन सां जेको तव्हांजो ज़ाती ताल्लुक़ु हुयो, उन सां तव्हां सफ़र कया, सफ़र में हज़र में तव्हां गॾु रहियो, हिकु दोस्त तौरु तव्हां हसन खे कीअं महसूसु कयो, जेतोणीकि की असांजे मुज़ाकिरे जो उनवान जदीद सिंधी शाइरी जे हवाले सां आहे, पर मां चाहींदुसि इहो फ्लेवर बि ऐड थिए ऐं कुझु असांजा ॾिसंदड़ ॼाणनि त उन्हनि सां गॾु ट्रेवल्स, छाकाणि त मज़ेदार शख़्सियत बि हुयो, त उन सां सलाहियल को हिकु अधु को मुख़्तसिर को मज़ेदार वाक़ियो हिकु दोस्त तौरु हिकु ज़ाती हैसियत सां तव्हां हसन खे कीअं ॾिठो, थोरो इहो बि असांखे ॿुधायो। तव्हां अनम्यूट कजो, जानी साहब पाण खे अनम्यूट कजो, तव्हां म्यूट आहियो जी। वॾी महिरबानी। मूंखां अॻु में वरी हाजी ऐं इसाक़ ॾाढो मुख़्तलिफ़ पासनि खां हसन जी शाइरीअ ते ॾाढो सुहिणी गुफ़्तगू कई। ऐं हाणे हसन जी जेका शख़्सियत ऐं जेका ज़ात आहे, मुंहिंजो 1992 में बंगाल जो सफ़रनामो छपियो, ओलह बंगाल जो। हसन दर्स जो उहो सफ़रनामो हसन दर्स जो हिकिड़ो शख़्सियत प्रोफाइल बि आहे। असल हसन दर्स शख़्सियत में कीअं हो, उहो जिन दोस्तनि पढ़ियो हूंदो सफ़रनामो, उन्हनि में हसन दर्स जेको ऑफ द रिकॉर्ड मुमकिन आहे उहो मौजूदु आहे, ऑन द रिकॉर्ड जेको मौजूदु आहे। हसन दर्स जो सफ़र कंदा आहिनि त माण्हूअ जी वॾी परख आहे, ऐं इन करे ॿाहिरि त हिकिड़ो ई सफ़र कयो जेको मूंसां कयो, घणे में घणा सफ़र उन मूंसां ऐं आकाश सां ई कया, इन करे वॾो हिकिड़ो तवील अरसो आहे। हसन खे जेका शइ, मां हुनजी जेका शख़्सियत में जेकी ॻाल्हियूं, हसन में हिकिड़ी हैरत मौजूदु हुई। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं शाइर हैरत पंहिंजी ज़िंदगी मां कढी छॾींदो त पोइ तख़युल पैदा थी न सघंदो, तकलीफ़ थी न सघंदो। इन करे शाइर जी मीरास ॼाण न आहे घणे भाङे, बुनियादी तौर ते शाइर जी बुनियादी जेका मैदान आहे, विथ आहे, उहा हैरत आहे। ऐं जे फितरत उनखे हैरान थी करे, ज़िंदगी उनखे हैरान थी करे,
हसन दर्स में हिकिड़ो ॿारु जीअरो हो, इन करे हू मां अॼु मूं हिकिड़ी गुफ़्तगू रखी आहे ऐं सुभाणे मां हुनजी शाइरी ते तफ़सीली गुफ़्तगू रखंदुसि, रिकॉर्ड थी आहे। त हसन दर्स जी हिकिड़ी मूंखे का ॻाल्हि वणंदी, असां वॾो अर्सो गॾु गुज़रियो, त नंढड़ियुनि ॻाल्हियुनि खे जेके हसीन आहिनि, जेके नंढड़ियूं ॻाल्हियूं बज़ाहिर आम माण्हू जे लाइ आम आहिनि, हसन दर्स उन्हनि ते वधीक ख़ुशि थींदो हो बनस्बत बज़ाहिर वॾियुनि ॻाल्हियुनि ते। ऐं वॾी ॻाल्हि त ॾिसो भला, जेकॾहिं कंहिं माण्हू ते शेख रियाज़ लिखणु चाहे एंथोलॉजी में, त इहा वॾी ॻाल्हि आहे न उन ज़माने में, जॾहिं हसन पाण 23-24 साल 25 साल जी उमिरि जो, त हुन इनकार करे ॾिनो। वॾी त ॻाल्हि। हसन हिकिड़ो मुफ़त यगानो माण्हू, हुनखे हैरत, हुनजे अंदरि जो ॿार, ऐं रुगो रोमांटिक उहो शाइरी में न हो, उहो पंहिंजी ज़िंदगीअ में, इसाक मुंहिंजे दोस्तनि में शामिल हो, उहो पंहिंजी ज़िंदगीअ में जंहिंमें शाइरी बि शामिल आहे, हू बुनियादी तरह रोमांटिक माण्हू। इन करे उहा ज़िंदगी हुजे, उहा फितरत हुजे, हुनजे आस पास जो माहौल हुजे, ॻोठ हुजनि, माण्हू हुजनि, इहे जेके किरदारनि जी ॻाल्हि थी, उहे किरदार हुजनि, हू हर शइ में पंहिंजे हिसे जो रोमांस ॻोल्हींदो हो। ऐं हू कंहिं बि शइ सां को तालुक जोड़े कोन सघंदो हो जेसि ताईं उन सां हुनजो तालुक रोमानवी न हुजे, रोमांस वसी माना में, फितरत पसंदी जे माना में। जी जी। ऐं हसन में जेका हिकिड़ी ख़ूबी जंहिंजी ॻाल्हि हाजीअ बि कई, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, त जिते बि गॾियल हूंदो असां सां, त हू कोशिशि करे अहिड़ा अनोखा यगाना जेका आम माण्हू आहे ॻोल्हे ईंदो हो इहे। ऐं ज़ाहिर आहे हुनजी अखिड़ी, त हू हर जाइ ते पंहिंजे मतिलब जा माण्हू कढी ईंदो। हाणे माण्हू त हीरनि जहिड़ा पिया आहिनि न हर जाइ ते, उहा अखि खपे, उहो रवैयो खपे, उहा दिलि खपे जेका शयुनि खे पंहिंजे आस पास ॻोल्हे सघे। त हसन दर्स बतौर पंहिंजे शख़्स जे, बतौर इंसान जे, बतौर दोस्त जे, ऐं हिकिड़ो दिलरुबा माण्हू, ज़िंदा दिलि माण्हू, ऐं जंहिंजी सोबत कंपनी ऐं बेहद माण्हू खे ख़ुशी ॾे, लुत्फ़ ॾे। ऐं सफ़र में त ख़ासि तौर ते जेके आहिनि हुनजा जेको हुनजो उत्साह हूंदो हो, जीअं को ॿारु ख़ुशि थींदो आहे न, जीअं कोई जेके ॿार खे वॾो वठी वेंदो आहे कंहिं बाज़ारि में घुमाइण वठी वेंदो आहे, या ॻोठ मां वठी वेंदो आहे ॿाहिरि, हसन दर्स जो सफ़र हर ईअं हूंदो हो। ॼण त हू उन ॿार वांगुरु ख़ुशि थींदो हो, जॾहिं पाण ॿुधाईंदो हो त मुंहिंजो वालिद साहिबु हुनखे घोड़े ते वठी ईंदो हो टंडे अलाए वारे शहर, ऐं हुनखे शयूं वठी ॾींदो, त हुनजो रोमांस हुन सां बि, सॼी उमिरि हुन घोड़े खे विसारे कोन सघियो, ऐं उन घोड़े खे हुन इस्तारो ठाहे छॾियो जंहिं घोड़े ते पंहिंजे पीउ सां चढ़ी ईंदो हो जी हाँ। टंडे अलाए। हसन दर्स जी जेका वॾी सुहिणी ॻाल्हि हुई उहा इहा आहे त ज़िंदगीअ खे उहो माणींदो, ज़िंदगी खे चोड़ींदो, ऐं वाह। हर शइ सां पंहिंजो दिलि जो, रूह जो, रोमानवी रिश्तो क़ाइमु करे सघंदो हो। ऐं ॾिसो न, पाण में वेठा आहियूं, हीअ दुनिया त सभिनी जे लाइ साॻी आहे, हीअ ज़िंदगी जूं हक़ीक़तूं बि सभिनी जे साम्हूं पयूं आहिनि। मुनफ़रद इंसान खे ऐं मुनफ़रद शाइर खे ऐं तख़लीकार खे कहिड़ी शइ थी मुनफ़रद ठाहे, जॾहिं हुन वटि दिलि ऐं अखि मुनफ़रद आहे, शयुनि खे ॾिसण जी अखि हुन वटि ॿी आहे, अखि उल्टी धार वारी अखि आहे। त हसन दर्स हिन माण्हू, मिटी जो माण्हू, माण्हुनि जो माण्हू, पर पंहिंजी जेका तख़लीक़ी ऐं स्वभाव वारी रोमानवी इनफ़रादियत जेका हुन में हुई, उहा हू पंहिंजी ज़िंदगी जे हर रंग में संभाले रखंदो ऐं उनखे सलामत रखंदो। त मां सम्झां थो त हसन दर्स खे मूं, दोस्ती अॻ में बि हुई ऐं असां अॻ में बि रुला गिरंदा हुआसीं, पर हसन दर्स खे मूं सही माना में जेको असांजी पाण में ग़ैर मामूली दोस्ती जुड़ी, उहा हिंदुस्तान वारे पंध में ई जुड़ी। हक़ीक़त में अॻे में दोस्त हूंदा हुआसीं, हाणे असां पूरो महीनो दिल्ली, बम्बई, उल्हासनगर, आगरो, कलकत्तो, उनजा किसा आहिनि केतिरा। हाणे हिकिड़े ॾींहं में हिकिड़े शहर में कलकत्ते में त मेज़बान मुंहिंजा दोस्त हुआ, जिन जे करे रहियासीं, मुंहिंजा कम्युनिस्ट पार्टी जा दोस्त हुआ, पर हे शहर या शाइर जा वलर पाण सां गॾु खयो कंदो। ऐं हाणे पराए शहर में बि बिल्कुलु पंहिंजा ओताक खोले वेठो हुते, ऐं उन्हनि जो मेज़बान को पियो हूंदो हो। ऐं बाक़ी जेका हिकिड़ी थिए थी माण्हू में, उहा असल में हुई, मां तव्हांखे मिसाल ॾेई ॻाल्हि पूरी थो कयां। जी ऐं हाँ। अञा उहो माण्हू हिकिड़ो उन्हनि मुंहिंजो हयात आहे, नंद जवेरी, बम्बई में रहे थो। असांजी बम्बई मां वापसी हुई दिल्ली तरफ़, ऐं तव्हांखे ख़बर आहे त इंडिया में वॾनि रूट्स ते एॾी सवली टिकट न मिलंदी आहे, ॾींहं जा ॾींहं पहिरीं बुक कराइणी पवंदी आहे। सामान ॿधा पिया आहिनि असांजे होटल ते, नंद जवेरी, श्याम जयसंघाणी, हरी मोटवाणी, सॼी बम्बई जा अदीब असां सां गॾु, हे मुंहिंजी पर्स खणी भॼी वियो। ऐं हाणे पर्स खणी भॼी वियो, हाणे अच्छा पर्स बि हुन वटि, टिकटूं बि हुन वटि, हुनखे परवाही पर्स माना इन करे जो
हिन जा पैसा सभु मूं वटि हूंदा, सही हिनखे मां कोन ॾींदोसि त सभु एॾो सभु सफ़र ॾिठो आहे, हे सभु खपाए ईंदो। त इन करे हाणे सभु परेशान त हे केॾांहुं गुम थी वियो, छा हिनखे परवाह ई कान्हे, ही कंहिं जाइ ते हलियो त हलियो। ऐं त ही हिकिड़ो पंहिंजी मिज़ाज वारो मुनफ़रद इंसानु हो। ऐं मां इहा ॻाल्हि अॼु बि चई आहे पंहिंजी गुफ़्तगू में, हुनखे उमिरि त बदकिस्मती सां थोरी मिली 45 साल, पर हक़ीक़त इहा आहे त केतिरनि माण्हुनि खे 100 साल हयाती मिलंदी आहे, उहो माणींदा 10 साल बि न आहिनि, जी हाँ बिल्कुल माणींदा पल बि न आहिनि। दरअसल पंहिंजे इन नंढी वहीअ में बि हिकिड़ी भरपूर गुज़ारी ज़िंदगी, वाह ऐं उहा ज़िंदगी उन्हनि सभिनी बेरू माण्हुनि जे 100 सालनि जी हयातनि खां वधीक हसीन हुई, उसनाक हुई, जेके ज़िंदगी माणण खां महरूम। वाह इन करे हसन जी तवील हयाती हुजे, अॼोके ॾींहं ते हुजे हा त 60 सालनि जो थिए हा, ऐं पर 45 सालनि में बि उन ज़िंदगी निहायत हसीन गुज़ारी, वाह बेपरवाह गुज़ारी, तकलीफ़ी गुज़ारी, पंहिंजे रंग ऐं आहंग सां गुज़ारी। इन करे ई हसन दर्स खे खीसा ख़ाली हुजनि त बि ओड़ो ई, खीसा भरियल आहिनि त बि ओड़ो ई, भरी में आहे त बि ओड़ो ई, बाकुर में आहे त बि ओड़ो ई, ऐं हो ज़िंदगी सां हिकिड़ो भरपूर प्यार कंदड़ माण्हू। जी त हाँ मां सम्झां थो त हसन जी शाइरी मां सिखण जी ज़रूरत न आहे, या हुनजी शाइरीअ मां उत्साह जी सां गॾोगॾु हुनजो जेको ज़िंदगी न रवैयो हो उहो बि वॾो उत्साहींदड़ आहे, ऐं उन मां बि माण्हू खे सिखण जी ज़रूरत आहे। वाह हीअ ज़िंदगी खे कीअं चूंडिजे, कीअं माणिजे। वाह मां सम्झां थो हसन सभिनी वसफ़े पंहिंजे दाख़िलियत में, पंहिंजे शिकिल शबीअ में, पंहिंजी शख़्सियत में, पंहिंजे वजूद में, पंहिंजे रवैये में, पंहिंजे अहसास में, पंहिंजे ख़्याल ऐं तख़युल में, ऐं पंहिंजी रुमानवी सभा में, इन सभिनी वसफ़े हिकिड़ो हसीन इंसान, वाह निहायत ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई। ऐं जॾहिं तव्हांजो असांजो सभिनी जो महबूब शाइर आकाश विछड़ियो त मूंखे पहिरियों ख़्यालु इहो आयो त जेकॾहिं हसन हुजे हा त उनजे लाइ केॾो वॾो धचको हुजे हा आकाश जो विछण जीअं असां सभिनी जे लाइ हुयो, पर उनजो इज़हार जंहिं नमूने सां मंज़ूम या नस्र में इज़हार जंहिं नमूने सां हसन करे सघे हा शायदि। यासिर जी जी यासिर जी साहिब माफ़ साहब, कजो, हिकिड़ी ॻाल्हि चङी साहब, मां तव्हां ॾांहुं ई अचां पियो, ज़बरदस्त ॻाल्हि कयो हुअसि। तव्हां ॾांहुं ई अचां पियो, मां तव्हां ॾांहुं ई अचां पियो। हा हा तव्हां बसि ॾांहुं पर वो हिकिड़ी ॻाल्हि खणण थो जी चाहियां, जेका हुन अखि उल्टी धार वारी ॻाल्हि कई न पंहिंजे जामी साहब, जी इहा एॾी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त हसन दर्स जो ज़िंदगीअ में ऐं शाइरीअ में ॿिन्ही शयुनि में रवैयो साॻियो आहे। मां बिल्कुलु हिकिड़ो वाक़ियो ॿुधाइण थो चाहियां। असां हिकिड़ी राति के महफ़िल मां उथियासीं हैदराबाद मां, ऐं चांडो की राति हुई, तमामु देरि थी चुकी। हसन मूंखे पंहिंजी गाॾीअ ते वापसि जाम फिर छॾण थिया, ऐं ॿई तमामु हिकिड़ी खुमार वारी कैफ़े में आयासीं, इन हालत में उहो ड्राइव करे वेंदो। दरिया क्रॉस कयोसीं, जीअं ई त छो त ॿई पासा कचे जा हुया रोड जा, त का महिल अहिड़ी आहे जो मूं ॾिठो त हिकिड़ो नांग हाईवे तां चढ़ी रोड जे ॿिए पासे वञी रहियो। अच्छा ऐं असांजी गाॾी बिल्कुलु हुनखे वेझे पहुती, छो त ड्राइव हसन करे रहियो, त हुन छा कयो त हिकदमि गाॾी फेराए ऐं गाॾी नांग खां पासे ते करियो, लॻभॻि उहा वञी उहा जेका हिफ़ाज़ती दीवार हूंदी आहे रोड वारी, तक़रीबन गाॾी उनखे वञी लॻी ओहो ऐं उतां खां हिन मोड़े। हालांकि हू एतिरो होश में बि न हो, त मूं हिकदमि हुनखे चयो त तूं ही छा कयो? त चई छो तूं ॾिठो कोन तो कहिड़ो हसीनो? ओहो माना आधी राति जो हिकिड़ो माण्हू जेको पूरे खुमार में हुजे, उन नांग खे ॾिसी ऐं सोचो इहो त हुनजो केॾो हसीन आहे, हिन जे मथां मां गाॾी कीअं छॾियां? ऐं हुन रिस्क खयो त असांजी गाॾी लॻी पई सघी। त इहो हुन हर हंध ते ज़िंदगी में जेके किरदार, इवन माना उहे किरदार जेके ॾेखारियल नज़रअंदाज थियल, मिसाल जेको हुन नज़्म आहे रका सा कलंदर ते ॾिठी नचे, चवां कीअं त मुजरो करे थी पई। वाह 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 वाह। हाणे इहो जेको हुन रक्स ऐं मुजरे जे विच में जेको हुन फ़र्क़ु सम्झायो, इहो ज़ाहिर आम शाइर खे सम्झ में न ईंदो आहे। वाह तंहिं करे हसन दर्स इवन मूंखे नांग जो ज़िक्र निकितो त हुनजो बबूर सां बखियल वाह वाह कारा नांग कचे जे पासे। वाह 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 वाह। हाणे बूर पीलो कचे जा बबूर, उन ते कारा नांग वटिया सटिया पिया वाह आहिनि। वाह हाणे तव्हां इमेजरी हुनजी ॾिसो, वाह वाह उन माण्हू जी शइ जे बारे में जेको आहे, ऐं एॾो हसीन मुशाहिदाती शाइर आहे। मां सम्झां थो इहा ॻाल्हि त दुरुस्त आहे जी हाजी जी, त
त हुन लाड़ जो चहिरो पेश कयो आहे पंहिंजी शाइरी जे अंदरि। वाह पर मूं ॾिठो आहे त हुन पंहिंजी शाइरीअ में सिंध जे चपे चपे खे जे हुस्न सां पेश कयो आहे, उहो शायदि हसन ई करे पियो सघे। ख़ुदि सारी संस्कृति जो पाछो जेको नज़्म आहे उहो तव्हां खणी वञो त तव्हांखे रोड़ीअ खां वठी इन ताईं नगर पार्कर ताईं सिंध जा जेके मुख़्तलिफ़ अक्स झटे थो पंहिंजे सिटुनि जे अंदरि, तव्हांखे सॼी सिंध जेका आहे न साह खणंदी नज़र ईंदी। वाह या हू जा पाण पखी जहिड़ी आहे शाह सदर में लहंदी, पकी शाह सदर में लहंदी। त हाणे इहो जेको स्टाइल, डिक्शन, ॿोली, लुग़त जेका आहे इहा हसन खे बहरहाल हिकिड़ो इंतिहाई मुख़्तलिफ़ शाइर थी ठाहे। वाह वाह डॉक्टर साहब, तव्हांखे मां कंक्लूड करण लाइ बि चवंदुसि, पर उन खां अॻु में जीअं जामी साहब ज़िक्र कयो बंगाल जे सफ़र जो, त मुंहिंजे साम्हूं उनजो नज़्म आहे शांति निकेतन जी हिकु शाम, जेका मां ॿुधंदड़नि सां जेको नज़्म शेयर करणु चाहींदुसि। शाम जो शांति निकेतन चुप, शाम जो शांति निकेतन चुप, ॼण त टैगोर गहरी सोच में आहे। शाम जो शांति निकेतन चुप, ॼण त टैगोर गहरी सोच में आहे। रोड ते साइकिल सवार छोकिरी हर घड़ी घंटी वॼाए, सहकंदे पोइ बि मुसलसल थी खिले। रोड ते साइकिल सवार छोकिरी हर घड़ी घंटी वॼाए, सहकंदे पोइ बि मुसलसल थी खिले। हूअ खिले थी हा मगर हुन जूं अखियूं ॿार वांगुरु सिर्फ़ु मुरकण थियूं लॻनि। हूअ खिले थी हा मगर हुन जूं अखियूं ॿार वांगुरु सिर्फ़ु मुरकण थियूं लॻनि। रेल ताईं हुन जो रस्तो थियो ख़तमु, अलविदा खां पोइ जे सारे सफ़र कलकते खे सिंध में आणे विधो। बांवरो बंगाली बाबू चुप आ, बांवरो बंगाली बाबू चुप आ, पर संदसि ये शाइरी शांति निकेतन जी हिकु शाम, शांति निकेतन जी हिकु शाम। शाम जो शांति निकेतन चुप, ॼण त टैगोर गहरी सोच में आ। सो यासिर हिकिड़ी ॻाल्हि कयां, प्लीज प्लीज। ही जेको नज़्म आहे त इन में जेको किरदारु आहे बिना नाले जे, त मां त गॾु हुअसि त शांति निकेतन वियासीं, त शांति निकेतन में जेका असांजी मेज़बान दोस्त हुई उनजो नालो हो लोपा दरकार। अच्छा, लोपा मुंहिंजे सफ़रनामे में तफ़सील सां ज़िक्र आहे उनजो। जी जी। लोपा दरकार असांजी मेज़बान हुई शांति निकेतन में, जी। ऐं उन सां हे चकर बि ॾींदो हो साइकिल ते। ऐं नज़्म जेको आहे इहो रुगो ख़्याल न आहे। अच्छा, इहो उन ते लिखियल आहे। दोस्त मेज़बान हुई लोपा, उन सां साइकिल चलंदो हो ऐं ॾाढो दिलचस्प उनखे जवाबु ॾिनो हुई। हाणे मां नथो ॿुधाए सघां हिते, मुनासिब न आहे, रिकॉर्ड हूंदियूं आहिनि। पर इहो जेको नज़्म आहे त जेका ॻाल्हि इसहाक़ कई, त हुनजी शाइरी जी हिकिड़ी इनफ़रादियत इहा बि आहे ऐं त हू मुशाहिदनि खे तख़युल में रुगो मुशाहिदो पेश कबो त पोइ वॾी शइ कोन पैदा थींदी। रुगो मुशाहिदो अक्सबंदी आहे। अक्सबंदी हिकिड़ी ॿी शइ आहे। अक्सबंदी तख़युल न आहे। ज़रूरी न आहे त हर अक्सबंदी तख़युल हुजे, पर जॾहिं मुशाहिदो तख़लीक़ी रूप में साम्हूं ईंदो त उहो तख़युल जे फॉर्म में ईंदो। ऐं हसन दर्स पंहिंजे ज़ाती ज़िंदगीअ जा किरदार, मुशाहिदा, तजुर्बा उहे तख़युल सां, तख़लीक़ी अंदाज़ सां पेश करण जो हुनखे दांव ईंदो। ख़ुदि ग़ालिब तव्हां ॾिसंदो, ग़ालिब जी शाइरीअ जो, उर्दू शाइरी ॻाल्हि थो कयां मां, उनजो वॾो हिसो उहो आहे जेको हुनजा ज़ाती मुशाहिदा तजुर्बा आहिनि, ज़ाती ज़िंदगीअ जा तजुर्बा आहिनि। ग़ालिब ज़ाती तजुर्बनि खे अहिड़ो त तख़युल में ऐं तफ़कुर में आणे पेश कयो जो उहे ग़ालिब जी ज़ाती ज़िंदगी जा वाक़िआ नथा लॻनि। हाणे हर माण्हू खे पंहिंजी ज़िंदगी में हसन जी इहा कमाल हो त इहो जेको इहो उन शांति निकेतन जी तव्हां ॻाल्हि कई त शांति निकेतन में असांजी दोस्त लोपा सां हिन शांति निकेतन ते असां बि घुमंदा हुआसीं, रही घुमंदो सही। हूअं पढ़ंदड़ खे अहसासु इहो थो थिए पियो त हिकिड़ी अजनबी का साइकिल ते वेंदड़ छोकिरी आहे, उन ते हिन इहो नज़्म चयो आहे, लिखियो आहे। ऐं वरी असांजी दोस्त लोपा जो ज़िक्र आहे सफ़रनामे। ज़बरदस्त। हाणे तव्हांजो सफ़रनामो पढ़णो पवंदो, जेकॾहिं हसन जे ज़ाती ज़िंदगीअ खे असांखे ॼाणण जी ज़रूरत आहे त। ऐं ग़ालिब जो बि तव्हां बिल्कुलु सही चयो त हुन वटि बि हिकिड़ा जेके अक्स आहिनि उहे तख़युल बणिजी अचनि था। चिपक रहा है बदन पर लहू से पैरा हन, हमारी जेब को अब हाजत रफ़ू क्या है। तो बहरहाल वक़्तु घटि आहे, मुक़ाबिले सख़्तु आहे। मां चाहींदुसि त डॉक्टर इसहाक़ समीर साहब खे गुज़ारिश कयां त हू कंक्लूड करे हिन सॼी गुफ़्तगू खे जदीद सिंधी शाइरीअ में हसन दर्स जो मुक़ाम ऐं उन सां गॾोगॾु हिन मुज़ाकिरे में जेके ॻाल्हियूं थियूं
मां डॉक्टर साहब खे गुज़ारिश कंदुसि हू इन सभिनी ॻाल्हियुनि खे रैप अप करे त जीअं असां हिन गुफ़्तगू खे इख़्तिताम ते पहुचायूं। डॉक्टर साहब मां सम्झां थो त ॻाल्हियूं सभिनी ॿुधियूं आहिनि, इन्हनि खे मां कोई तफ़सीलो करण बजाए ॻाल्हि करणु थो चाहियां जेका जामी साहब खे हाणे उहा इहा आहे त हसन जेको आहे उहो हिकिड़ो बेख़ौफ़ माण्हू ऐं हिकिड़ो बेपरवाह माण्हू। बिल्कुलु हुनखे के माण्हू त लापरवाह सम्झंदा, पर मां सम्झां थो बेपरवाह माण्हू हो जंहिं ज़िंदगी को लिकी को बुरको पाए कोन गुज़ारी। हुनखे जेको बि जीअण आयो थे, हुनखे ज़िंदगी में जेको बि सुठो लॻो थे। असां वटि माण्हू शराब पीअंदा आहिनि, ॿुधाईंदा न आहिनि, इहे ॿुधाईंदा ॼण को ॾोह कंदा हुजनि। इहे इश्क कंदा आहिनि पर हुनखे ईअं लिकाईंदा आहिनि ॼण को गुनाह हुजे। इहे उन्हनि खे औरतूं वणंदियूं आहिनि, पर उनजो बयानु ईअं कंदा आहिनि ॼण उहे इंतिहाई शरीफ़ माण्हू आहिनि ऐं औरत जो वणण का एॾी बुरी शइ आहे। पर हसन इन्हनि सभिनी मामलनि में इंतिहाई ओपन माइंडेड माण्हू, हिकिड़ो जदीद तरीन माण्हू पंहिंजी शायरी वांगुरु। वो भले हिन हिकिड़े इंतिहाई बंद समाज में जीअण वारो हो, पर वो जी ईअं ई रहियो जीअं आज़ाद मुआशरनि जा माण्हू जीअंदा आहिनि। त तंहिं करे मां सम्झां थो इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त हसन खां कोई शाइरीअ में न पर ज़िंदगी में सिखण जी ज़रूरत आहे त जीजे कीअं ऐं पंहिंजे जीअण खे उकलाइजे कीअं। बसि मां हुनजो नज़्म जो आख़िरी कुझु सुठो नज़्म पढ़ी हिन ॻाल्हि खे कंक्लूड कंदुसि। ईअं बसि मिलियासीं जो विछड़ी वियासीं, ईअं बसि मिलियासीं जो विछड़ी वियासीं, विछड़ी वञी पोइ वणनि में फुटासीं, किनारा के नदियुनि जा ॾिठासीं, घटा मींहं बणिजी पटनि ते उठासीं। ईअं बसि मिलियासीं जो विछड़ी वियासीं, तमन्ना जी आंगुर न पकड़े सघियासीं, पखियुनि खे अखियुनि सां न जकड़े सघियासीं, रुगो गुंबज़नि तां निहारे सघियासीं, रुगो ॾाकिणनि ते चढ़ियासीं लथासीं। ईअं बसि मिलियासीं जो विछड़ी वियासीं, हवा घर असांजो बुहारे खणी वई, हवा घर असांजो बुहारे खणी वई, रुगो बसि वहशत सहारो थी बीठी, नदीअ खे दिले में विझी को खणी वियो। नदीअ खे दिले में विझी को खणी वियो, अकेलाई पंहिंजो किनारो थी बीठी, सफ़ा सुञ में पे छोलियूं छुलियासीं, ईअं बसि मिलियासीं जो विछड़ी वियासीं। वाह वाह वाह, महिरबानी डॉक्टर साहब तव्हांजी। ऐं हसन ई चयो त चंड बि पूरण मासी आहे, चंड बि पूरण मासी आहे, पोइ छो राति उदासी आहे। चंड बि पूरण मासी आहे, पोइ छो राति उदासी आहे, शबनम शबनम कतरा किरिया, भोएं तॾहिं बि प्यासी आहे। ऐं मुंहिंजी सोच सुती हुई तोसां, मुंहिंजी सोच सुती हुई तोसां, तुंहिंजे वारनि वासी आहे, मन जे मंदर में जा मूर्त, मन जे मंदर में जा मूर्त, दिल्ली तुंहिंजी दासी आहे, तुंहिंजी त तस्वीर प्रीमो, रत पंहिंजे मां रासी आहे, तुंहिंजो जंहिं दीदार कयो आहे, अख अख सां आसासी आहे, तुंहिंजो जंहिं दीदार कयो आहे, अख अख सां आसासी आहे, जंहिं बि तोलाए उजागा कया, तिन जी निंड अणासी आहे, चंड बि पूरण मासी आहे, पोइ छो राति उदासी आहे। हसन खे जेतिरो यादि कजे, उनजे गुणनि खे जेतिरो ॻाइजे, उनजे ज़ात जे गुणनि खे, उनजे शाइराननि गुणनि खे जेतिरो ॻाइजे, कृष्णगी रहिजी थी वञे। ऐं अॼु बि मूंखे ईअं थो महसूसु थिए त ॼण असां ॻाल्हि शुरू कईसीं ऐं हर्फ़ तमामु हुए और मदा बाक़ी है। सफ़ीना चाहिए एक बहरे बेकरां के लिए, हिकिड़ो अहिड़ो बहरे बेकरां आहे, जीअं जामी साईं चयो त हुन पंहिंजे इन मुख़्तसिर ॼमार में ॼण त 100 सालनि जी ज़िंदगी खां वधीक सजाई ॼमार हू साह खणी वियो, उनखे जी वियो ऐं ॾाढो सुहिणो लफ़्ज़ हुन इस्तेमालु कयो त हुन पंहिंजी ज़िंदगी माणी बि ऐं चोड़ी बि। असां यकीनन बार बार हसन जी शाइरी ते ॻाल्हाइणु चाहींदासूं, ॿुधणु चाहींदासूं, पढ़णु चाहींदासूं, ॻाइणु चाहींदासूं, इहा ॻाए बि पई ऐं उनजा गुण बि ॻाइबा पिया। अॼोके हिन मुज़ाकिरे जो वक़्तु इख़्तिताम पज़ीर थिए थो, पर यकीनी तौर ते हसन जे शाइरी जी हाक, उनजी सूंहं, उनजी महक, उनजी सुरहाण कॾहिं बि खुटणी न आहे।
मां बेहद थोराईंदो आहियां जावी साहब तव्हांजो जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। डॉक्टर साक समीर साहब तव्हांजो बि थोराईंदो आहियां ऐं बैसित सदर आर्ट्स काउंसिल ऑफ हैदराबाद बि तव्हांजो थोराईंदो आहियां जो तव्हां हसन खे हिन ॾींहं ते यादि कयो। हाजी सां राब्तो असांजो कटिजी वियो पर मां हाजी सान साहब जो बि थोराईंदो आहियां जो उन्हनि पंहिंजे ख़ूबसूरत ॻाल्हियुनि सां हिन मुज़ाकिरे खे सजायो। ही ऑनलाइन मुज़ाकिरो पंहिंजे इख़्तिताम ते पहुचे थो। हसन दर्स ऐं जदीद शाइरी हिन मुज़ाकिरे मंझां पंहिंजे मेज़बानी यासिर काज़ी खे ॾींदा इजाज़त त दिलियूं गॾु जुदाई कॾहिं बि न आहे सदाईं गॾु जेॾां पे तेॾां ख़ैरु अलाह निगहबान।